नाज़रीन, भेटशिया में प्लाट ते तकरार वारो मामलो हल थी न सघियो आहे। लतीफ़ कॉलोनी जी भट्टी बिरादरी तरफ़ां बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। भट्टी बिरादरी जे माण्हुनि अली मुराद भट्टी, आमना भट्टी, मलूका भट्टी, हलीमा, रेहाना भट्टी, साइमा, सलमा भट्टी ऐं कारो मल्हा समेत ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते संदनि चवणु हो त असां कुझु वक़्तु अॻु लतीफ़ कॉलोनी जी हैदरी मल्हा खां घर जो प्लाट रोक रक़म ते ख़रीद कयो, पर हाणे संदसि भाउ हैदरी मल्हा ऐं ॿिया असांखे धमकाए परेशान करे रहिया आहिनि ऐं असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। असांजो आला इख्तियारनि समेत IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे। असांजे घर जी कंहिं बि फ़र्द खे को नुक़सानु थियो त इन जा ज़िम्मेवार हैदरी मल्हा ऐं उन जा साथी हूंदा। मुज़ाहिरनि जो वधीक चवणु हो त घर जो लिखत में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन वटि फ़ैसिलो थियल आहे। असां वटि संदनि लिखत मौजूदु आहे, जंहिंखे हिन वक़्तु ॿी धुर मञण खां इनकार करे रही आहे। असां मथां कब्ज़े जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि।